जी नाज़रीन, असीं हिते मौजूद आहियूं ते वाटर सप्लाई स्कीम सर असांखे ॾेखारणा आहिनि। जीअं त उमरकोट शहर में पाणी जी स्कासिटी जो तमामु घणो मसलो आहे, सो उनखे टैकल करण जे लाइ सर जी ज़बानी ॿुधी वठूं था त हीअ वाटर सप्लाई स्कीम उमरकोट शहर खे केतिरो फ़ाइदो पुॼाए रही आहे। सर, वाटर सप्लाई स्कीम कॾहिं खां शुरू थी, उन बावजूद बि पाणी जा मसला पेश अचनि था, छा चवंदा प्लीज़? असांजी वाटर सप्लाई वाहिद स्कीम है जेका उमरकोट सिटी सिटी जे सराउंडिंग सभिनी इलाइक़े खे पाणी ॾिए थी। उनमें असां वटि न सिर्फ़ु वाटर सप्लाई स्कीम है, गॾोगॾु फिल्टर प्लांट भी मौजूद है। ज़ाहिर ही स्कीम पुरानी है, हाणे नई स्कीम असां वटि सिंध गवर्नमेंट ही स्कीम बेसिकली स्टार्ट थी है 1985 में 85 का हले थी उमरकोट जी। हाणे जेको आहे सो एक्सटेंड थी 2005-6 में एक्सटेंड थी। हाणे वरी जेको आहे सो असांजे अमीर अली शाह सिंध गवर्नमेंट असांखे सीएम साहब महिरबानी कई उमरकोट खे त वरी हिकु मेगा प्रोजेक्ट असांखे 1550 मिलियन जो असांखे मिलियो आहे, जेको ऑन ग्राउंड आहे। जी जी, हीअ स्कीम जेका असांजी आहे, ही पुरानी स्कीम जेका आहे उहा आहे कोई 80,000 जी आबादी जी बेस जॾहिं हुई तॾहिं जी ॻाल्हि आहे। हाणे ज़ाहिर आहे शहर जी आबादी तमामु वधी वई है, आबादी कोई थी वई है लखनि में, ऐं उहो तक़रीबन कोई 3.5-4 लाख जी आबादी है। ज़ाहिर उनमें ही पाणी जी ओतिरो मिक़दार में जेतिरो असां सप्लाई करणु खपे ओतिरो न पिया करे सघूं, यकीनन घटि आहे। हींअर ही असां वटि इहा वाहिद स्कीम है ऐं इन स्कीम तहत ही असांजो उमरकोट शहर जो बेस है। ऐं अॻिते हली इंशाल्लाह जेको नई एक्सटेंशन थिए पई, जीअं बुरान जी स्कीम ॿुधायो त असांजो त जेको आहे नई स्कीम जेका आहे असां 33% कंप्लीट थी चुकी है। असांजा नवां वाटर रिजर्वायर बि ठहनि पिया ऐं नवां शहर जा टैंक बि ठहनि पिया, त यकीनन उन टैंक इहो जॾहिं कंप्लीट थींदा त ई असांजो शहर जो जेको मेजर इशू आहे उहो हल थी सघंदो। हींअर जेतिरो असां वटि आहे, जेतिरो असां वटि सोर्सिस आहिनि, उन सोर्सिस त हीअ असांजी फुल स्कीम यानी कि फुल टाइम सां फुल 24 आवर्स कमु करे पई।